तुझे हिम्मत जी दाद ॾियणी पवंदी। बस बालू नहीं सोचा, बालू तरफ लाश हुजन। जंहिं में हिम्मत न आहे उनखे जीअण जो को बि हक़ न आहे। असांजे गुनाह सज़ा असांजे बचनि खे एक कंध कप जीत सके तो पर कहीं चाबिर जे अॻियां झुकी नथो सघे। अहिड़ा ज़ुल्म न कयो। रेत जो दलाल नथी खसे वठंदासीं। दोस्तों, भाइरो ऐं मुंहिंजा सजणो, चाचू हयात कोर्ट सगोरी में केस दाख़िल करे आयो आहे। तहां परेशान न थियो। ही ज़मीनूं चंद मुठियुनि में बंद आहिनि। उहे मुठियूं खोले असां ई मालिक थींदासीं। ऐं पोइ पूरी सिंध में मिस्कीन मारूअड़नि ऐं ग़रीब सांघीअड़नि जी ज़बान ते हिकु ई नारो हूंदो। उहो नारो हूंदो, जेको खेड़े सो खाए, 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 जेको खेड़े जेको खेड़े जेको खेड़े जेको खेड़े सुहिणा माण्हू ॿियो बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू। अदब हया जा आहिनि खज़ाना भलो मियां, अदब हया जा आहिनि खज़ाना, अदब हया जा आहिनि खज़ाना भली करे वो यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में हो सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू।
टोपी अजरक पट को कुहाड़ी भलो मियाँ टोपी अजरक पट्टी को कुहाड़ी टोपी अजरक पट्टी को कुहाड़ी आहे असां जी सुञाण प्यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू मास्तर हयात ये दिलदार जो यही अरदायूं रहियूं न तोखे लॻे थो त हिक न हिक ॾींहुं ही हिन ॻोठ मां तड़जी वेंदो छो रेसलाल खान छो आखिर छो 2 मिंट चाचा 2 मिंट पहिरीं ॻाल्हि त ही ॻोठ असांजे अबनि ॾाॾनि जो आहे अबनि ॾाॾनि जो चाचा असां रेस लाल खान जे कड़े ते कोन वेठा आहियूं न ही रेस लाल खान जो ॻोठ ॾेला जो रेस लाल खान ही असांखे उथारींदो हिनखे मां थो ॿुधायां त ही ॻोठ कंहिंजे करे ते ॾियल आहे कंहिंजे करे ते न खान न पर बाबा साईं न फिरोज़ थधो थी बाबा वेही रहो वे बाबा वे तू भी वेही रहो इन्ही माठ त असांखे मारियो आहे हर ॿिए ॾींहुं दिलदार जी असांखे खेस बर्दाश्त करणी थी पए रेस अब्बा जे मथां हथ खण अथसि इन जो असांखे ॾोहो ॾंड घुर्जे हा दिलदार हाणे छा थो चईं रेस पहिरीं ॻाल्हि त मां ॾोही न आहियां ॿी ॻाल्हि त तव्हांखे सभु ख़बर आहे त जिते होतू हुजे उते हुल न थिए सॼे ॻोठ खे ख़बर आहे त हू पहिरें नंबर जो फॾाई आहे ज़ुबान खे लगाम ॾे ज़ुबान खे बस मिरल हिकु लफ़्ज़ बि अॻिते न तूं छा थो सम्झे पाण खे हिकु फूक ॾिनी मां न उॾामी वेंदी निड़ीअ ते लत हेठि मनोटो ॾींदो थाए खुरड़ी हिकु हणंदे हिकु खुरड़ी तूं असांजी मुंडीअ ते लत रखंदे ना बाबा दिलदार वे बाबा
अजायो जज्बात में अचण जी का बि ज़रूरत न आहे। अदा वॾा जे दिलदार ईअं ई ॻाल्हाईंदो रहियो त पोइ हिननि खे बि कावड़ ईंदी। मास्तर हयातक मां तव्हांखे हिते फ़ैसिले लाइ घुरायो आहे, छेड़े लाइ न। छेड़ो ई करिणो अथव त ॾियां हिननि खे बि इजाज़त त वञी निबिरी ऐं पोइ अचो। रहिस बाबा असां त वॾो फसाद चाहियूं ई कोन था। रहिस बाबा तूं वॾो आहीं, तोसां कूड़ कोन्हे। जेकॾहिं ॾोह दिलदार जो हुजे त पोइ मां हुनखे चवां, ही त मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। दिलदार खे इहो होतू पियो उकसाए। हा मास्तर, मूंखे तुंहिंजी ज़बान जे मथां एतबार आहे। ॿुधाए असुल हक़ीक़त छा आहे? वॾेरा मां स्कूल में वेठो हुउसि, दिलदार त वीचारो पंहिंजे रस्ते सां पियो परे खां ॾिठुसि त होतू पियो अचे ऐं उन पोइ दिलदार खे चयो, हलाड़े बग़ैर ताई तुंहिंजी लाइ मुड़सनि जा टोप निराड़ ते ऐं रनू वतन घुमंदियूं। गुत्था लफ़्ज़ तो ॻाल्हाई हो तूं। अॼु मां तुंहिंजो उहो हशर कंदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदे। लफ़्ज़ तो ॻाल्हाई गंदा सम्झोड़े तो चुप अची पर अची लफ़्ज़ तो ॻाल्हाए। चाचा हिन कुत्था लफ़्ज़ ॻाल्हाए हिनखे साह मां खे छा थोड़े सॼी ज़िंदगी हाणे मंडकाए तो हल। तू लफ़्ज़ तो कढ। चाचा मां चवां तो छॾ। सच चवण जो ज़मानो ई कोन्हे। असांखे सच चओ जूं को लॻे वञे। रेस इहा त अबा जी आदत आहे, रुगो वते तो वातण दो। बाबा जेकॾहिं आदत अथसि त पोइ उनखे ॿेली सम्झाए छॾियो त इहा आदत जेका आहे न पंहिंजे घर में पंहिंजे रनुनि खे वञी सम्झाए, ॿाहिरि न इहा बकवास कयईं त पोइ दिलदार जहिड़ा मुड़ुस मुंडी मरोड़े छॾींदसि। मास्तर थे पर अञा ॻाल्हाइण कोन सिखे ॻाल्हाइण। बस मीरल बस, इन थोरनि ॻाल्हियुनि ते वञी थो माण्हू परे पए। बाबा जेको थियो सो दरगुज़र कयो, उथो पाण में भाकुर पायो। शाबाश उथो। न रेस न, असां ठाह कोन कंदासीं। अब्बे जी बेइज़ती जो पलांद वठंदासीं, पलांद। ॻाल्हि ॿुध, रस्तो खुलियल अथई। जंहिं वक़्तु जंहिं महिल दिलि चवई न हलियो अचिजांइ, दिलदार तुंहिंजे साम्हूं हूंदो। दादने बाबा दुश्मनियूं वेढ़ाई वीरान करे छॾींदियूं आहिनि। बाबा हाणे जेको थियो सो गुज़रियो, उथो पाण में भाकुर पायो। शाबाश मास्तर उथो बाबा, दिलदार खे उथारेसि। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿई थोरियूं ॿुधी छॾियो, हाणे जेको बि अॻिराई कंदो उन खे ॻोठ मां लड़ायो वेंदो। उथो बाबा, मास्तर बाबा दिलदार खे उथारेसि। उथो बाबा, शाबाश तव्हां बि उथो। दिलदार पुट
अरे यार मुझी अच्छी दाढ़ी की तरह उठ जा बाबा हूँ हमें चवणी आ त जेको मुड़ियो सो जुड़ियो बाबा जेको मुड़ियो सो जुड़ियो चाचा तुझे करे तुझे अच्छी दाढ़ी जे करे जर जो ठक तो बजा अरे यार जेको मुड़ियो सो जुड़ियो हलियो भाकुर पायो पाण में शाबाश मास्तर दिलदार के समझा मास्तर दिलदार के समझा तो होश में रहे ऐं जे ईअं ई आसमान में उड़ंदो रहियो न त हिक ॾींहं जी पट पवंदी ऐं को सहारो ॾियण वारो बि कोन हूंदुसि बस रे से तुझे करे असां कोन था पुछूं बाक़ी दिलदार बाबा जी दिल ते बेइज्जती कई आहे बाबा साईं इहा सरासर तव्हां दादनि वारनि सां नाइंसाफ़ी कई आहे अदा वॾा तव्हांजी ने डर दिलदार वारनि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे मथे ते घबराए न खान न घबराए इन्हें दिलदार जे सीने ते बंदूक रखी फायर करण जी इजाजत तोखे मां ॾींदुसि ऐं दादन वारनि सां गॾिजी वञी इन्हें मास्तर ॾे हयात खान जे घर खे पमन सां उड़ाए अचिजो मौला ॼाणे इहो वक़्तु अलाए कॾहिं ईंदो अलाए कॾहिं ईंदो छड़ो हिकु चक्कर इन ग़रीब हारनि खां इहे शनाख्ती कार्ड कढी इहा सरकारी ज़मीन पंहिंजे नाले कराया जेका सरकार इन्हनि खे मुफ़्त पई ॾे बाबा साईं दिलदार जे हूंदे तव्हांजो इहो ख़्वाब अधूरो रहिजी वेंदो ऐं मार पए ने मास्तर खे वते तो सभिनी ॻोठाणनि खे पंहिंजो हक़ विड़ी वठण जूं पटियूं पढ़ाईंदो ही आख़िरी चक्कर मां मास्तर ऐं दिलदार खे रिआयत ॾिनी आहे जी अञा बि न मुड़िया त पोइ उन्हनि खे सबक सेखारण लाइ तव्हां ॿिन्ही खे इजाज़त मां ज़रूरु ॾींदुसि भला बग़ैर ताई तुझी ले मुड़स माण्हू पिया न खटनि ते ऐं भड़िया वतनि था बाज़ारूं घुमंदा हा बाज़ारूं अबा दे खबर खैर ताईं जी हाँ मां खैर थी वियो शुक्र थी मुंहिंजा रब अल्लाह करे सदाईं खैर हुजे अड़े मुंहिंजा मोभी पुट मुंहिंजे बेइज्जती जो प्लान ते वठी आयो न ए शुक्र कर शुक्र जो ठा थी वियो आ घणे में कोन पियासी न त अलाए छा थियो आ तूं मट कर मां ॾिसां थो कुंदर पुटनि खे त फ़ैसिलो कराया ॻाल्हियूं कोन थियूं बाबा रेस ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पाराए छॾियो अरे ठा करे बाबा असां त कोन पिया मञूं पर रेस जे मुंहं खे ॾिसी असां माठ कईसीं अरे तुक लानत तई छो जी छितो थियो आ खुदा जी छितो कयो अथई कुछ होश कर हो तू कुछ होश कर तूं मट कर मां ॾिसां थो कुंदर पुटनि खे फ़ैसिलो कराया अड़े जेकॾहिं पियो तव्हांखे प्लान न करिणो न कयो आहे
पर फैसले में उती हलिया अचो अड़े घटि में घटि ए मास्तर हयात ऐं दिलदार जे दिल में ख़ौफ़ जी डीबी किथे वॼा न पई पर न मूंसां गॾु तव्हां पंहिंजो बि कारो मुंहुं कराया अड़े ही वटि अदा छॾियो बाबा खे हलो हली अंदरि वियो जे हिते वेठासीं न त बाबा घणी थाप कंदो थापा कदो अड़े मां थापा थो कयां हेॾे अल्लाह नत दे पड़े थापा थो कयां तोड़े गुल थो पगी हाँ अड़े निको हल निकर ॿाहिरि थापा थो कयां हाँ थापा थो कयां थापा थो कयां हाँ तव्हां सभिनी खे जेकॾहिं असां हिते घुरायो आहे उन्हनि में तव्हांजी भलाई आहे हा तव्हां सभिनी जी भलाई आहे मां सच थो चवां चाचो हयात वकील सां मिली आयो आहे चाचा साईं बाबल तव्हां सुस्त न थियो तमामु जल्द असां सभिनी खे पंहिंजी पंहिंजी ज़मीन जा टुकड़ा हूंदा ऐं कागज़ हूंदा असां ज़मीननि जा मालिक हूंदासीं हाजी खमीसे खे वठी ॾिनो चाचा चाचे खमीसे खे बि ज़मीन वठी ॾींदुसि इंशाअल्लाह ताला तव्हां सभिनी खे ज़मीन वठी ॾींदुसि इंशाअल्लाह ताला अल्लाह सणाई कंदी अदा उहो तॾहिं जॾहिं रेस पेर खोलण ॾे न रेस तमामु ॾींघो माण्हू आहे बशकी कंहिंखे कोन कंदो आहे भाऊ दिलदार रेस ॾींघो माण्हू अदा लखाना रेस जो छा हूअ बि ज़मीन सरकारी आहे ऐं हुकूमत ग़रीब हारनि में उहा ज़मीन सस्ते अघ ते ॾियणु चाहे थी पोइ रेस छा कंदो चाचा हाणे देरि न कयो बिल्कुलु देरि न कयो ढोर ढगा खपायो जे वटि बि 4 पैसा आहिनि ऐं सुखियो सताबो आहे ॿिए जी मदद करे जेकॾहिं ज़मीन पंहिंजी थी पई न पोइ इहे ढोर ढगा बि असां वठी सघंदासीं माल मता बि वठी सघंदासीं जेकॾहिं वॾेरो ठगीअ में ज़मीन फॿाए वियो पोइ माल मता छा थींदो माल मता जो कुझु बि न थींदो पेट बुखियो रहंदो सभिनी जो पेट बुखियो रहंदो अदा लखाना मुंहिंजा भाउरो मुंहिंजा साथी मां मुख़्तियार कार सां मिली तव्हांजा इहे सभु सर्वे नंबर पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां जेके सर्वे नंबर जंहिंजे बि नाले ते हूंदा उहा ज़मीन उन खे ई मिलंदी तव्हांजे शनाख़ती कार्डनि जूं कापियूं तव्हांजी दरख़्वास्त सां गॾु इहे मां वकील खे ॾेई आयो आहियां ऐं इहा ॻाल्हि न विसारजो सुभाणे न ॿिए ॾींहुं असां सभिनी खे कोर्ट सगोरी में जज साहिब घुरायो आहे इंशाअल्लाह असां सभिनी खे मालिकी जा कागज़ मिली वेंदा फतह पंहिंजी थींदी हक़ जी थींदी सच जी थींदी लॻे त कोन थो रेस या ज़मीन तव्हांखे ॾींदो ऐं जाए हिन मास्तर जे आसरे ते इहा ज़मीन हर पे खां बि खसराईंदो मां थो चवां सेकंडनि में तो टर न त कुते वारो पट्टो गिच में ॿधी रेस जी चावट सां ॿधी थो सां हल मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो तव्हांखे इन सरकारी ज़मीन जा मालिकाना हक़ वठी ॾियणु इहा मुंहिंजी ज़िमेवारी आहे मास्तर हयात जी ज़िमेवारी बाक़ी इहे पंहिंजा शणाती ॻाल्हि कंहिं ॾटण ते कंहिं रेस जे वाठे जे हवाले न कयो नई रेस वठो वञ पोइ ॾिसो त हीअ ज़मीनूं असांजी यो बाबल साईं तव्हां खणी केॾी बि कोशिशि कयो इहा सरकारी ज़मीन तव्हांखे हथ कोन ईंदी बाबा छो त मास्तर हयात स्कूल जे ॿारनि खां पोइ हाणे ॻोठ जे हरनि खे पढ़ाइणु शुरू कयो आहे अदा वॾा इहो मास्तड़ो ऐं दिलदार तव्हांजी ॿोली कोन सम्झंदा असांखे हुकुम कयो इन्हनि खे लकड़ वांगुरु तव्हांखे सिधो करे ॾियो हा बाबा साईं चाचा जानी सही पियो चवे जेसि ताईं मस्त उठ जे नक में फूलो नाहे पवंदो हू पंहिंजो गाटो हेठि नाहे लाणींदो उन खां पहिरियां जो इहो मस्त उठ असांजी
इज्जत खे नताड़े अॻिते निकिरी वञे। इजाज़त ॾियो बाबा साईं। उन्हनि जे नक में भूलो ऐं टंगुनि में ॾमण विझी तव्हांजे अॻियां अची उछलायूं। तव्हांजे अॻियां मूं पंहिंजा ही वार उस में अच्छा नाहिन कया फैरोज। फैरोज हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त निखट जानवर ऐं अर्दे इंसान खे पंहिंजनि कदमनि में झुकाइण लाल खान बख़ूबी ॼाणे थो। केतिरा दफ़ा तोखे चयो आहे त ॿारनि खे गॾु खेॾे, मिटी मिटी न कंदो कर। सॼो पाण खे धूड़ में करे छॾियो अथई। माण्हू था खिलनि ॻोठ वारा असां सभिनी ते। अड़े मुंहिंजी त तुंहिंजे लाइ जान बि हाज़िर आहे। रुपयो छा आहे? ॾियां थो मिटी मिटी न खेॾंदो कर। रुपयो न 10 रुपया थो ॾियां। रुपये खां वॾो आहे 10 रुपया अथई। 10 5 हिकिड़ा 5 ॿिया 10 रुपया। 10 रुपया अरे फाड़े छॾी। छा कई? हेॾो रुपयो उहो थींदो आहे 100 रुपयो ॻाढ़ो न। हल हल घर हली ॾियां थो। अड़े तूं मूंखे ॾाढो प्यारो आहीं, मां छा कयां? हाणे घर हल हल न। हा रुपयो हली आ वठूं था। हली आ हाणे। जी अम्मा ठाव तान धोई के जल्दी। सेंस थी न। घिटिन हुयो कोरड़ियूं कंदो त जे रुपयो ॾे। रुपयो 10 जो नोट न मां फाड़े फिटी करे छॾे। हाणे तुंहिंजो 100 जो नोट ॾे। तो वॾो रुपयो। हल हल तूं बि हली जल्दी कमु छॾाए। हल वात पटी भोलड़ी। चाची चाचा न आयो आहे छा? अब तोखे त ख़बर आहे चाचे जी। स्कूल खां पोइ ॻोठ जे हारियुनि खे वते तो सबक ॾींदो त पंहिंजा हक़ वठो। चाची ॻोठ जे अबोझ माण्हुनि में बि सुजागी आणण बि त लाज़मी आहे न बा। सोट्रे अब अदा वारनि खे समझाए कोन तो, बाक़ी वते तो ॻोठ वारनि खे पढ़ाईंदो। ओ चरी छोकरी ॻोठ वारा बि समझी वेंदा, सुत थी समझी वेंदा। अरे यार दिलदार अलाए कि मूंखां कहिड़ा गुनाह थिया जे इहे निभागा अॼु मुंहिंजे भर पई कोन सुधरंदई।
अरे चाचू अलाए पाणे कीअं हलंदो आहे जेको आहे न खोड़ सुंदर अथई हिनखे चकर खाराइणो पवंदो हल वट 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 बस हाणे चकर खाधी लव हाणे बस खोड़ हा वॾो वॾो ખબર નહીં ઘણો તો ઘુરે 100 રૂપિયો હા વ્યો 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 ચાચી આદી આપા चाचा साईं सॼी दुनिया जा ॿार पढ़ाए छॾी ॻोठ में बि ॿारनि खे तालीम ॾिए पियो ही दरवेश मूंखे सुधारे ॾे ऐं पढ़ाए ॾे पोइ मञाए त तूं पुराणे जुग जो मास्टर आहीं ऐं ॿी ॻाल्हि हिन दरवेश खां मिटी मिटी रांदि छॾाई दिलदार ठीकु आहे त पोइ मास्तर हयात जो बि यार तोसां वाइदो आहे हाणे मास्तर हयात तव्हांजो चाचू न पर मास्तर थी ॾेखारींदो जे हिन दरवेश खे अॼु खां पोइ मिटी रांदि न छॾाई त पोइ मां बि यार ॿार पढ़ाइण बसि करे छॾींदुमि अॼु खां पोइ ॾिस थो मूंखे बि पाण जहिड़ो थो करे यार रांदि कंदे वरी मिटी पुपी 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 वजा वजा पुपी चाचा वरी ये नओं मसालो पैदा करे छॾी ॾिसे कोन थो पू 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 मथे में सूर विझी छॾींदो आयो थी सभागो पुटु तुम्हारे पींगे में सिधो पयो हूंदे ऊंधो अबा दिलू न्यापो दी वियो आहे न्यापो अरे तू तो चुप कर पूरी ॻाल्हि त ॿुधण दे ना पुपी पुपी ना ही माठ कोन कंदो तू ॻाल्हि कर पूरी ॻाल्हि कर दिलदार जेकॾहिं तूं हिनखे चवंदे त कोन बुड़ंदे तूं माठ अबा वजा 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 ना तू ना अदा 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 तव्हां ॿिन्हिनि खे रेस हींअर जो हींअर घुरायो आहे रेस असां ॿिन्ही खे हींअर जो हींअर घुरायो चाचा इहा ॻाल्हि सम्झ में अचई थी दिलदार पुटु मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में इहा त उते हलण खां पोइ ख़बर मास्तर हयात बाबा मूं तव्हांखे हिते इन करे घुरायो आहे त हुकूमत जेका सरकारी ज़मीन सस्ते अघ ते हारनि में विरहाए पई उन्हनि मां तव्हां पंहिंजे हिसे जा 5-5 एकड़ भली रखो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो त हारी ॼाणनि असां ॼाणूं उन्हनि ऐं असांजे विच में तव्हां या टंग न अटकायो वैस लाल खान तव्हांखे त मौला गंज ॾिनो आहे तव्हांजी त एतिरी ज़मीन आहे
माण्हू सॼो ॾींहुं घुमे त बि पूरो न पई सघे। पोइ बि एॾी बुख बाबा, छॾियो हाणे हिन बुख खे। बस हयात खान बस। इहा वञी हिदायत भरी पटी, वञी स्कूल में वेही ॿारनि खे पढ़ाए। असांखे न न ऐं हा पंहिंजो ई हे पटियूं ॻोठाणनि खे पढ़ाइण छॾे ॾे मास्तर। छो रे छो था ग़रीबनि जो हक़ कंहिं ग़रीब खे 2 एकड़ त कंहिंखे 4 एकड़ हिस्से में अचे पई। बाबा उन में बि तव्हां अखि विझी वेठा। एॾो ज़ुल्म चङो न आहे, एॾो ज़ुल्म चङो न आहे। ॾिस मास्तर, जॾहिं असां तव्हांजो हक़ नथा मारियूं त तव्हांखे बि बाबा पंहिंजी ज़बान बंदि रखणु घुरिजे न। हिन ॻोठ जे चङे हुअण जे नाते मुंहिंजी इज़त करणु तव्हांजे मथां फर्ज़ आहे थिए थो। लाल खान, जेकॾहिं चङा आहियो त पोइ चङे थियण जो फर्ज़ अदा कयो। बाक़ी कारून जीअं खज़ानो पंहिंजे कच्छ में रखी न वियो त इहा बाह बगल मां कढी छॾींदोसि। दिलदार ते हथ खणण वारा जीअरा न आहिनि रहिया। लाल खान, जेकॾहिं दिलदार तोखे अखि ॾेखारी न त पोइ दम धड़ियां वाले थी वेंदो। बस दिलदार, बस। बाबा साईं साम्हूं एतिरो ॻाल्हाइण जी कंहिं बि गुस्ताखी नाहे कई जेतिरो तूं करे वियो आहीं। पोइ ज़िंदा बीठा आहियो, इहो इन जे करे जो बाबा साईं तव्हां मथां महिरबान आहे। दिलदार अदा वॾा जे साम्हूं अखियूं खणण वारे जूं असां अखियूं कढी छॾींदा आहियूं ऐं वॾे वात ॻाल्हाइण वारे जी काकड़े खां ज़ुबान कढी कुतनि खे खाराईंदा आहियूं, कुतनि खे। इहे ज़ुल्म तव्हां उन्हनि ग़रीब हारनि जे मथां कयो था जेके ग़रीबी ऐं मुफ़लिसी जे ख़ातिर तव्हांजा ग़ुलाम बणिजी विया। ग़ुलाम हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं को ज़र ख़रीद ग़ुलाम कोन्हे, तव्हांजे साम्हूं दिलदार बीठो आहे जंहिंखे ॾिसी दुश्मननि जा दम परवाज़ थी वेंदा आहिनि। इन करे मां तव्हांखे सलाह थो ॾियां, दिलदार सां दुश्मनी विहारण जो ख़्याल तव्हां टई दिल मां कढी छॾियो। मां दिलदार आहियां ऐं मूंखे दिलदार ई रहण ॾियो। रहिस असांखे धमकियूं न ॾियो। हिते तव्हांजे दॾे ते असां धमकियूं ॿुधण कोन आया आहियूं। मक़सद जी ॻाल्हि कयो त असां वञूं। मक़सद साफ़ ज़ाहिर आहे मास्तर। तव्हांखे हिकु चङे हुअण जे नाते मां सम्झायां थो त ॻोठाणनि असांजे विच में निकिरी वञो। ऐं हा मास्तर, हिकिड़ी ॻाल्हि कल्ह खुले ॿुधी छॾ। मुंहिंजे हूंदे इहा चङ मुड़सियारी पग पंहिंजे हिन सिर ते रखण जी कोशिश न कर त किथे पग खां अॻु में इहो कंधु न कपिजी वञे। रहिस बाबा, मां चङ मुड़सी जी पग ॿधणु कोन थो चाहियां। बस इन ग़रीब हारनि ऐं मज़दूरनि जो इहो जेको आवाज़ आहे न, इहो उथारण ऐं उन्हनि जो साथ ॾियण लाइ मां पंहिंजी
ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी आहे ऐं मरी वेंदुसि पर कोन मुड़ंदुसि कोन मुड़ंदुसि। मारियो वींदे मास्तर? न, ही कंध कपजी त सघे थो पर कंहिं जाबिर जे अॻियां झुकी नथो सघे। मास्तर ए मास्तर इन्हीअ कंध खे असां झुकाईंदासीं असां। हाणे जेकॾहिं इहो कंध असांजे क़दमनि में झुकी पंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ैरात न घुरे त मां बि लाल खान जो पुटु ई न आहियां, लाल खान जो पुटु। जेकॾहिं आहीं लाल खान जो पुटु त सुभाणे न ॿिए ॾींहुं कोर्ट में हाज़िरी आहे। मां चाचा साईं सां गॾु ॻोठ जे हारिन खे कोर्ट वठी वेंदुसि। अची रोके ॾेखारजांइ फिरोज़ खान, अची रोके ॾेखारजांइ। जेकॾहिं तूं लाल खान जो पुटु आहीं त न त पंहिंजी माउ खां इहो ज़रूर पुछजांइ। तूं कंहिंजो तुख़म आहीं, कंहिंजो तुख़म आहीं। न फेरोज, न पिस्टलेट कर। न फेरोज, न। न दिलदार न, न बाबा न। हर मसले जो हल गोली न हूंदी आहे, न आहे होती गोली। हिनखे हिट कर। हाँ बाबा साईं न, दिलदार मूंखे कार ॾेई हितां ज़िंदा नथो वञी सघे न। फेरोज, फेरोज, इहो तोखे सुभाणे सुभाणे को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं इहो साबित करिणो आहे त तूं ई लाल खान जो पुटु आहीं। तूं ई ॿुधाए ॿुधाए एस जो ॿियो रांदि किथे आहे? सूबेदार, हिकु त मूं चोरी न आहे कई, जे चोरी कया बि आहे तोखे न ॿुधायां। तो चोरी कई आहे या न, पर तोखे चोरी बासणी पवंदी। मूं चङनि भलनि खे भञी भोरा भोरा कयो आहे त पोइ तुंहिंजी छा औकात आहे? सूबेदार, दिलदार तुझे भुलण जो न आहे। भल ज़ुल्म जूं सभु हदूं पार करे वञ, पर दिलदार तुझे भुलण जो न आहे। सूबेदार, इहा कानून जी वर्दी पाती थई त इन जी इज्जत रखण बि सिख। जे मुहाफ़िज़ आहीं त मुहाफ़िज़ बणिजी रहो। कंहिं रेस जो दलाल न थी करे रहियो दलाल। बस बस, ज़बान बंद रख। सूबेदार, हथ हेठि कर। तू त कानून में नओं दाख़िल थियो आहे।
मां तुझे इन कानून जा हेॾा थुल्हा थुल्हा किताब पढ़िया है, किताब पढ़िया है। कई तो जड़ा ऑफिसर मुझी बेंचुन ते पढ़ी विया आहिनि। तूं सूबेदार वसीम खे तो कानून सेखारे? तोखे मां इहो सुभाणे कोर्ट में ॿुधाईंदुसि त असुल कानून आहे छा। रईस सां मिली करे जेका डांदनि जी चोरी जी साज़िश कई आहे, सूबेदार उन्ही जा समूरा पक्का पक्का सबूत मूं वटि आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि बि कंड खोले ॿुधी छॾ। सुभाणे कोर्ट सबूरी में जज साहब जे साम्हूं जेकॾहिं तुंहिंजी इहा वर्दी लाराए नंगो करे घर न बीड़ो कयो त पोइ मास्तर हयात मुंहिंजो नालो न आहे मुंहिंजो नालो मास्तर हयात। सर 2 मिंट। शायद 2 मिंट। सर पुट हिम्मत न हार जाए। मुंहिंजी हॾियूं त कमज़ोर आहिनि, पर हाणे मुंहिंजी ताक़त तूं आहे ऐं हक़ जी राह में जंहिं बि आवाज़ उतारियो आहे उन्हनि सां अहिड़ियूं ॾाढायूं थींदियूं आहिनि। मुंहिंजो फिक्र छॾियो। सुभाणे सुबुह जो हर हाल में ॻोठ जे हारिन खे गॾु करे कोर्ट वठी वञिजो ऐं उन्हनि ग़रीब मिसकीन हारिन खे उन्हनि जा हक़ ॾियारे रईस लाल खान जे मुंहं ते मोचड़ो हणजाए, मोचड़ो। हा पुट, मज़लूमनि खे उन्हनि जो हक़ ज़रूर मिलंदो ऐं इहा ई तुंहिंजी मुंहिंजी फतह आहे। चाचा साईं, सिज उभरण साईं ॻोठाणनि खे साण करे कोर्ट जो रुख कजो। अलाह तव्हांजी भलाई कंदो, अलाह तव्हांजी भलाई कंदो। इंशाअल्लाह, इंशाअल्लाह। बेशक बेशक मुंहिंजो मौला जंहिंजो सहारो आहे अल्लाह जो सहारो। नस्र मिनल्लाह फतेहुन करीब। फतेह असांजी थींदी चाचा साईं, जल्द असांजी फतेह थींदी। पोइ हर मज़लूम जी ज़बान ते हिकिड़ो ई नारो हूंदो, जेको खेड़े सो ई खाए। हा चाचा साईं, जेको खेड़े सो ई खाए। सचो आहे मुंहिंजा बच्चा, सचो आहे। बेशक जेको खेड़े सोई खाए। सर परावन फननि में छो था पो ओड़ो कानून ॼाणियो तो किथे गीची में न पजी वञे। जमादार सच पियो चवीं। सोई खाए, सोई खाए। हेलो लाल खान। हाँ लाल खान, मास्टर विची में पइजी वियो आहे। दिलदार मां हथ कढां थो। ठीकु आहे, पर जो को ॾींहुं अॼो की राति तरसायोसि। पर छो? छो सां तुंहिंजो कमु न आहे। तोखे पंहिंजे वफ़ादारीअ जी क़ीमत मिली वेंदी। सिर्फ़ अॼो को ॾींहुं राति पाण वटि रखेसि। हयात कुझु न कंदो। ये सिर्फ जो कूड़ियों बप क्यों हन, कुछ भी न कदो। ठीक है रईस लाल खान, ठीक है।
Upo, waduh, itu apa? Tapi ni teh, tu teh tidak. Tapi ni teh tidak, maaf tidak. Malu, ये ढालना, सौदा नोट, किथे? तो बच्चे दे हाथ में च। अरे छोड़ चरिया, कढ़ाई ना कुट। अरे कि मैं कुटे ना था को मत क्यों क्या? बाबा चरिया छोड़ से। अरे गाल बुत मालू, ये ढोलू। गाल बुत। बुधा। देखिए किए पे मैं कट्ठे दादी हो सौदा नोट कड़क कड़क। चंगा पीछे जल्दी करता है लोग नशा पता करूं। हाँ बाकी गाल ठट्ठी के थी मैंने। जल्दी कर बे। वो ता मालू। लता ढोलू। मुझे आव ना। वन्य सुना। जाल ना। मैं थोड़ा थे खड़ा तू वन्य। हाँ ठीक है बेटा देखी तू दूँगा। बाबू देवी। दरवेश, और दरवेश। कितना रुपया चाहती में थे? हाय ना दिखे जो हाय और दरवेश इधर यो हिकड़ा दे ए दू घन दू ना ये प्यो है तो बुआ वो दो प्यो हाय चलिया नठा को नी इधर देख कि दावदा थी जा इधर देख पैसे देना ना पैसे देना काटे फिर ठीक है पैसे दे पैसे ना बच्चा पैसे दे अरे तू ला दरवेश jadi क्या अरे dengar baca ini jadi nah gitu खान pada kita berkhusyuk tidak kita अरे दरवेश कुछ ख्याल कर दिया था इतना वगैरह है अरे न थोड़ी इतनी हनी याद है बहुत कौन खपे सौदा नोट ते कुआया आखिर ब्याह बांध भाई क्या कितनी अरे बूथ ते दो पोंटर में कहीं को मेले ते बाबे नहीं क्या खिलता भाई तू हाँ इकरा लगा बापे दा यार हाँ अब रामोनी चाहिए अल्लाह मौत बहुत जोजी हत्ता तका ये दे हट वदे अगर मिट्टी के दू मिट्टी ट्राई कलाक में कन तूतड़ी वजवाई थी मौत पर ये डांट हल पे कहे न टी अदमोलू ढोलू के दे बने यार चले आमीन चले तेरे खुद चल 100 रुपया घिन दास 100 रुपया ठगी ना करे नहीं चरिए ना अरे हुने हालत तने सदै पादरा थे मौत में तुल्ला बाला करे पोइते निभागा
इमरान ओ इमरान अरे को मुझे सहारो तो दे भागी होट होट वो सहारो तेरे मां उतारो सही मुखे कहिड़ो लाचार पियो आहे जो तो जड़े जॾे के सहारो ॾियां मुआ तो अलाह कॾहिं इहा खट छॾी अरे खट्टा चलिया हां खट्टा चलिया मार का पवई लाचार हुई लहण जो है न उथी मुआ जॾा तो माता जी फसी आयो मरी विया घर जी बकार वाली हिन जी मोई की संभाल कर उथी उथी दिलदार तोखे झलियो हुम न ते इते ही पियो हुज जाए ना उठ जा पर न तोखे किथे तो आराम अचे जरूरी हुई उथणो हाणे खाधई न धिको आसार में विझी छॾियो थई हाणे ते पियो हुज जाए पहिरीं सहारो ॾियां न तोखे तो को नांग तो कोन पोकाए हाणे मर हिते हाणे वरी न उथ जाए जे किरे न हाणे आऊं कान उथारींदी सही लाचारी कोन पियो मूंखे बाबा 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 मास्टर पटको सभा धूड़ थी वी धूड़ धूड़ सभा धूड़ बाबा अरे भला बेगैर ताई तो जी ले मास्टर जा पंड काबे ए पराई इज्जत लांदे एडो खुश न थी ए होत ए पंहिंजी इज्जत जो ख्याल कर ए अल्लाह ॾाढो थई हा ए बड़ा होत के इज्जत वाली पट्टियूं न पढ़ाए मां खूब ॼाणा थो त पराई इज्जत कीअं लाइजे पंहिंजी टोपी कीअं बचाबी शर्म कर कुछ हया कर बाबा ओ बाबा तू अम्मा के छड तू इहो पुछ त असां मास्तरी टोपी कीअं धूड़ कईसीं हेड़े दादन पुट पाडा वाह बाबा जे मास्टर खे ज़रो बि पितो हूंदो न त बुढ़ी मरंदो बुढ़ी अरे बेगर ताई तो जी ले अरे मास्टर के भी बुढ़ण जड़ो करे जड़ो हां है न गालाई चोर तो गालाई याते मोह मन्याती तुम दिन वक्त सखम रसियो आहे पर खामोशी सा सखम नासुर थी वेंदो आहे गाला हयात गाला कुछ त गाला गालण सा दिल जो पार घट थींदो आहे दिल सूर खां बची वेंदी आहे गाला कुछ त गालाए छा गालाया अभी न केड़े मुंह सां गालाया दिल जे पार गाली न अरे दिल तो सड़ी रखती हुई मीना मुके खबर कान हुई अरे कान हुई मुके खबर त के सच जे मुके गालाण दे एडी वडी सजा मिलती एडी सजा हिम्मत खां कम वठ जेकरे तो ही हिम्मत हारी असां जो छा थींदो असां जो हिक अल्लाह जो सहारो ॿियो तुंहिंजो अब हो तो मानी खड़ी जा भैया केड़ी मानी बाबा हाणे त बुख ही खत्म थी गई तव्हां काई बाबा ये त न चओ हयात हो त आहिनि ई ज़ालिम हुननि जो रवैयो ई अहिड़ो आहे हुननि मथां दुख करण में तोखे छा मिलंदो अमीना जे ज़ालिम आहिनि त मूं मथां ज़ुल्म कंदा मुंहिंजे जिस्म जूं बूटियूं करे छॾींदा त बि मां कंहिंखे मयार कोन ॼा पर उन्हनि त मूंसां अहिड़ी छुट कई आहे जो हाणे मां कंध मथे करे हलण जहिड़ो न आहियां अमीना कंध मथे करे हलण जहिड़ो न आहियां न हयात न तू त वरी बि सुरखरू आहीं हुन तुंहिंजी न पर पंहिंजी
पंहिंजी इज़त लाथी आहे, पंहिंजी। अमा रहमत जी बाबा। ये मानी के छा तू चाय ठाए खड़ी अच। हाँ मुझे मिठा बाबा, मैं जल्दी तैयार कर खड़ी के जाऊँ। अमीना सच चवाए, दिल तो चए थी खुदकशी कर छॾिया, पर खुदकशी बुज़दिली सां गॾु शरीयत में भी हराम जो मौत आहे। इहो कमु कोन कंदुसि। हाणे मां हक़ सच जो आवाज़ बुलंद कंदुसि, उन्हनि माण्हुनि में शऊर पैदा कंदुसि, उन्हनि माण्हुनि खे ॿुधाईंदुसि त हम आवाज़ थियो ऐं इहो ई नारो हणंदुसि त जेको खेड़े सो खाए। अल्लाह तव्हांखे पंहिंजे इरादनि में कामयाब कंदो। ऐं उनजे पुठियां मुंहिंजो इहो ई नारो हूंदो, जेको खेड़े सो ई खाए। जेको खेड़े सो ई खाए। वाह मीना वाह, अॼु त मुंहिंजी हिमत वधाए छॾी। जेको खेड़े सो ई खाए, जेको खेड़े सो ई खाए। दिलदार जंहिं मक़सद लाइ तूंखे बंदि कयो मुंहिंजो कमु थी वियो, हाणे तूं वञी सघीं थो। बेदार मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, जेकॾहिं पोयों कुझु बि नुक़सान थियो आहे न, पोइ रईस सां गॾु तूं बि भाङे भाईवार हूंदे, तूं बि भाङे भाईवार हूंदे। ॿिन्ही खे गॾु जेकॾहिं गिची में रस्तो विझी न कीलिया हो, मुंहिंजो नालो बि दिलदार नाहे। हा इहा ॻाल्हि यादि रखी छॾिजांइ, मुंहिंजो नालो बि दिलदार नाहे। बाबल साईं वॼायो का धमाल बाबा, बाक़ी हो मास्तर इहो दिलदार, ये तो पैर ते ही नहीं दा बाबा। बाबल साईं जेतिरे ते पादर न वसंदो ये कॾहिं पैर ते ही कोन ईंदा बाबा। रस मास्तर सां इहा जेका जुठ थी आहे न, इहा थोरी न अथसि। पर नारो हणंदो त जेको खेड़े सो खाए, पर हाणे नारो इहो हणंदो खेड़ियूं असां था, खाओ वञी तव्हां। सोट मास्तर एतिरो जल्दी झुकंदो मूंखे नथो लॻे। हा शेर, तूं बि सही थो चव। इहो मास्तर ॾाढो ज़िद्दी आहे, ॾाढो ज़िद्दी आहे। लॻे थो एतिरो जल्दी झुकण वारो नाहे। बाबा साईं हिन महिल ताईं मास्तर हयात ख़ुदकशी करे पाण खे ख़तम करे छॾियो हूंदुसि। इन्हीअ करे जो जीअण जी असां हुन लाइ का वाट ई कोन छॾी। हिन वक़्तु अगरि मास्तर मायूस थींदो त उन जो वध में वधि सहारो आहे दिलदार। ऐं ये ॻोठ वारा बि पंहिंजो सहारो वरी ने दिलदार खे था सम्झनि। हिन वक़्तु सूबेदार बि दिलदार मां हथ पटे चुको आहे ऐं हू हिन वक़्तु सिधो घर वियो हूंदो। ऐं मां चाहियां थो त सुबुह जो सवेर हली इन दिलदारड़े सां अहिड़ो था छरकियूं जो जेतिरो बुरो हशर सां हुन मास्तरड़े जो बि न कयो आहे।
ख़बरदार तव्हां भुलियल आहियो रेस असांखे कॾहिं बि पेर खोण न ॾींदो अजायो ज़ोर बि लायूं पिया रेस सां कोन पुॼी उहो असांखे ॾाढा आहिनि कल्ह को नज़ारो असांजे अखियुनि जे अॻियां आहे जेकर वरी हलियासीं त उहो ई हशर थींदो जंहिं में हिम्मत न आहे उनखे जीअण जो को बि हक़ न आहे उनखे जीअण जो को बि हक़ न आहे उहो इहे आहे घर में वेही मानियूं पचाए माइनि वांगुरु जंहिं में हिम्मत न आहे उनखे को हक़ न आहे जीअण जो को हक़ न आहे असां में कहिड़ी सघ आहे रेस सां वेहण जी जेकॾहिं तव्हां सभु मूं ते एतबार कयो था त मूंखे कसम आहे पंहिंजे पैदा करण वारी ज़ात जो सहारो अलाह जो आहे अलाह जो सहारो आहे मां तव्हांजो सहारो थींदुसि बिल्कुलु मां तव्हांजो सहारो थींदुसि मां तव्हांजे अॻियां अॻियां हूंदुसि जेकॾहिं रेस जा माण्हू आया त उन्हनि सां मां मुंहुं ॾींदुसि मां जे मां मरी पवां न पोइ तव्हां सभिनी ते मयार न आहे तव्हां सभिनी जे मथां मयार दिलदार जे हूंदे तव्हां बुज़दिल थियो इहो मां नथो ॾिसी सघां मां अदा साईं ए जेकी कुझु असां सां थियो उन जे पलांद में असां छा कयो अड़े करण खां त असां घणो करे थे सघियासीं गोली जो जवाब गोली सां बि ॾेई सघूं पिया पर मां दिलदार खे रोकियो दिलदार खां त कंहिंजो रत न वहाए रत मुंहिंजी हिकु ॻाल्हि गौर सां ॿुधो जेकी कुझु मां चवां थो उनखे गौर सां ॿुधो हीअ आख़िरी जंग असां विड़ी था ॾिसूं हीअ आख़िरी जंग चाचा जे चवण ते असां विड़ी था ॾिसूं असां मुस्लमान आहियूं ख़ुदा जे किताब में लिखियल आहे नस्रुम मिनल्लाहि व फतहुन करीब फतेह असांजी थींदी बिल्कुलु फतेह असांजी थींदी जे हिन चक्कर रेस रंडकूं विधियूं न पोइ चाचे हयात जा सभु उसूल हिकु तरफ़ रखी मां पंहिंजी जंग विढ़ंदुसि मां पंहिंजी जंग विढ़ंदुसि ओसी ताईं बारूद जी बाहि बंदि न थींदी जेसीं वॾेरे जो पूरो नस्ल तबाह न कंदो ऐं तव्हांखे पंहिंजा हक़ वठी न ॾींदुसि तव्हांखे पंहिंजा हक़ वठी न ॾींदुसि तेसीं ताईं बारूद जी बाहि बंदि न थींदी ही चाचा हयात जो ख्वाब आहे जंहिंखे मां पूरो कंदुसि मां सोचो छा था सोचो तव्हां सभु मूं सां गॾिजी ख़ुदा जे वास्ते हिन सिंध धरती जे वास्ते हिन अमर जे वास्ते मुंहिंजे हथनि खे ॾिसो हिकिड़ो नारो मूं सां गॾिजी हणो मूं सां हिकिड़ो नारो गॾिजी जेको खेड़े सो खाए 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 वाह दिलदार वाह तुझे हिम्मत जी दाद ॾियणी पवंदी एॾो ख़राब थियो एॾी तसलील थी पोइ बि
मुड़े न थो। लाल खान जल्द असां पंहिंजो हक खसे वठंदासीं। हक खसे वठंदासीं। नारो न ॿुधो अथई शाह इनायत जो, शहीद शाह इनायत जो नारो, जेको खेड़े सो खाए। असां बि तोखे ओतिरी ज़मीन ॾींदासीं जेतिरी तूं खेड़े सघंदे। हा, असां तोखे ओतिरी ज़मीन ॾींदासीं जेतिरी तूं खेड़े सघंदे। जल्द जल्द लाल खान तुझी या बादशाही मां खत्म कर। मां बस बस हाणे तोखे मां ॿुधाईंदो। तोखे हाणे लाल खान ॿुधाईंदो त कीअं खेड़बो आहे ऐं कीअं खाइबो आहे। अरे रे ॾिसोसि था, वठोसि। अदा के नाम दिलदार के न मारियो रे सालबो, न मारियो, न मारियो दिलदार के न मारियो। मुझे अदा के नाम है लाल खान पछताई दे लाल खान। इन सिंह जो तुझे बस जी गाल ना है, ना है तुझे बस जी गाल। लाल खान मुझी कड़ी गाल बुद्ध मुखे मारे छन, कत्ल करे छन मुखे। पोए मां तुझी या ख्वाहिश पूरी कयां थो। मुझे अदा के नाम है, मुझे अदा के नाम मुझे अदा के नाम, मुझे अदा के नाम नाम, मुझे अदा के नाम। अरे राम कयो ज़ालिमा। ना मुझे अदा से नाम, मुझे अदा से नाम, मुझे अदा से नाम, मुझे अदा से नाम। छॾियूं था तुझे अदा खे, तुझे अदा खे छॾियूं था, पर तोखे असांजो हिकिड़ो कमु करणो पवंदो। पंहिंजो इहो टिघो नकु अदा जे बूट सां तोखे रगड़णो पवंदो। कंदे तूं ईअं त पोइ ठीकु आहे, ठीकु आहे। ना दरवेश, ना दरवेश। ना अदा झले थो। जेकॾहिं अदा झले थो त कयूं था पूरो। ना साफ कयां थो। ना दरवेश। ना बेवकूफ, ये ना पहिरियों तुंहिंजूं अखियूं मथो, पोइ तूं बाबा सां
साईं जे पेरनि ते पंहिंजो नक रगड़े ॾेखार पोइ अॻे वधो 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 अरे ज़ुल्म न कयो ज़ुल्म चङो न अथव ज़ुल्म चङो न अथव तमाशो कयो अथई घणो तमाशो कयो अरे हिन खां त बहितर थी असांखे मारे छॾ असांखे मारे छॾ अरे मारे छॾ ए मास्तर तूं त न खेड़े सघे ऐं न ई को खाई सघे अचे हाणे गोली खा चाचा दादा मरियो को खेड़े सो खाए लाल खान जेको खेड़े सो खाए जेको खेड़े सो खाए ॿुध आवाज़ लाल खान मुंहिंजे कननि सां ॿुध चओ जेको खेड़े सो खाए दादा मलियो दादा no pueden ver nada दादा Upi दादा Upi no pueden दादा no pueden दादा no pueden शिव ए हालत आहे शिव शे जॾहिं पिंजरे में कैद थी वञे त उन जी हैसियत लूसी कुत्ते खां बि बदतर हूंदी आहे जाग्या आयूं
सदन जे नंढड़न नंढड़न बचड़न जा ओ कातिल बदलो वठंदासी हर खून जे कतरे कतरे जो बदलो वठंदासी हर खून जे कतरे कतरे जो ओ कातिल जुल्म थियो बाबा साईं जुल्म थियो दिलदार बची वियो बाबा दिलदार बची वियो बची वियो अञा बि बची वियो वॾो को कुत्ते जो साह अथसि कुत्ते जो दिलदार खे कुत्ते जो साह न पर ग़रीबनि जूं दुआऊं अथसि असां बि ॾिसूं था त दिलदार खे ग़रीबनि जूं दुआऊं केतिरो थियूं कम अचनि हाणे हिकु गोली न पर पूरो बरस्ट सीने में हणंदोमांसि पोइ ॾिसां त ग़रीबनि जे दुआउनि में केतिरो असर आहे बची वियो अफ़सोस अफ़सोस जे बची वियो आहे त हाणे हू रुख हेॾां जो ई कंदो हेॾां जो लाल खान तव्हां एतिरी मोहलत छो पिया ॾियो जे तव्हां हुकुम कयो त मां इन दिलदार खे रस्ते में ख़त्म करे छा रस्ते में सरावत दिलदार असांजो नस्ल तबाह थींदे ॾिसणु चाहे थो ऐं मां दिलदार जो नस्ल तबाह थींदे ॾिसणु चाहियां थो दिलदार जो रस तो हुकुम कयो त कंहिंखां शुरूआत कयूं हुन खां अॻु जो दिलदार असांखे नुक़सान रसाए हुकुम कयो त असां ई हुन जे लाइ बाह ॿारे अचूं ज़मीन पेरनि जे हेठों एतिरी त गरम करे छॾियूं जो इहो हिकु पल बि उन ज़मीन ते न वेही सघे हिकु पल सोराब मास्तर हयात खां पोइ वञो ऐं वञी इन्हें हुनजे चाचे लखाने जे घर खे बाहि लॻाए अचोसि बाहि अहिड़ी त बाहि लॻायोसि सोराब अहिड़ी त बाहि लॻायो जो कई रातियों उहा बाहि उन घर में दुख दी रहे हर तरफ लाश हुजनि यो दिलदारो अस्पताल खां मोटे त लाश दफनाइण जी फुर्सत भी न मिले फुर्सत भी वञो या बाहि हींअर जो हींअर ई लॻाए अचो वञो सराब लाल खान तव्हां हिते ई वेठा हूंदो तव्हांखे बाहुनि जा मच हितो ॾिसण में पुट मूमल आराम नथो अचे छा मां बाबा आराम किथे थो अचे असांजो त पूरो घर ई तबाह थी वियो आहे अम्मा जेका रब जी रज़ा अबा रब जी रज़ा ते त असां राज़ी आहियूं पर हीअ त ज़ालिमनि जो ज़ुल्म आहे अबा
चाचा हयात खां पोइ रेस असांजो न रखो करे। सौट दिलदार हाणे रेस खे ज़िंदा कोन छॾींदो। सौट सां गॾु हाणे असांखे बि हथियार खणणो पवंदो। हथियार खणण खां सवा को बि चारो कोन्हे, पर सब्र कयूं था, मन रेस मुड़ी वञे। अबा हथियार खणण सां त अञा तबाही थींदी। वो ज़मीन ई खॾ में वञे जेको पंहिंजनि जा सर खणे। पुत्र तूं आराम कर अम्मा, अचे दिलदार त मां उनखे सम्झायां थो। इहा ज़मीन ई रेस खे आई जंहिंखे वधीक बुख आहे। बहार खे को नांग सरा
दीप जलायो आ प्यारा नित नीरी सांझिया जो अजरो हमें रुण जुड़ा नित नीरी सांझिया जो अजरो हमें रुण जुड़ा को सांग का किया रोके को सांग का किया रोके तू जन जे कतारुन के जण नजर लगी वे ओ यारो नजर लगी वे इन घर के बाहर के को ना गुसरा पेरो आनी नजारन के जण नजर लगी वे ओ यारो नजर लगी वे चवंदा आहिनि त इंसान जे दिलनि में हज़ारे ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि पर इंसान उन्हनि हज़ारनि ख़्वाहिशनि खे पूरो त न करे सघंदो आहे। हाणे तूं ॿुधाए तुंहिंजे दिलि में का बि हिकु ख़्वाहिश हुजे मूंखे ॿुधाए त मां हुनखे पूरो कयां। दिलदार मुझे दिल में हज़ार ख्वाहिश थी न बस एक ख्वाहिश है तो मां तुझी गवार थियां बस इहा ही ख्वाहिश है। मां जॾहिं बि तोॾा अख खणी ॾिसंदो आहियां न चरी तूं मूंखे लाल कुंवार नज़र ईंदी आहीं। छा लाल कुंवार?
ही छा आहे मूमल ही मां छा पियो ॾिसां कुंवार जा हथ त लाल ॻाढ़ा हूंदा मेहंदीअ में मेहंदी रतड़ा ॻाढ़ा लाल तुझे हथनि खे त मेहंदी बि न आहे लॻल ख़ैर मां तुझे हथनि खे मेहंदी हणी लाल ॻाढ़ा कंदुसि तोखे पंहिंजी कुंवार बणाया तुझे हथनि खे मेहंदी लाईंदुसि मां लाईंदुसि तू चवंदी है न दिलदार मां तुझी कुंवार थींदसि लाल कुंवार वाकई वाकई तू अॼु लाल कुंवार थी वई दुश्मननि तोखे रत में ॻाढ़ो करे छॾियो पर तुझे हिननि हथनि खे मेहंदी लॻल न हुई मूं पंहिंजे रत सां ॻाढ़ी करे छॾी मूं पंहिंजो वाइदो पूरो करे छॾियो तुझे हिननि हथनि खे मूं पंहिंजे रत सां ॻाढ़ो करे छॾियो मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो तुझे हथनि खे मेहंदी त न लॻाए सघियासीं हिन दुनिया में त न मिली सघियासीं अगले जहान में मिलंदासीं जिन अॼु मूंखे रुआरियो उन्हनि खे मां बि रुआरींदुसि मूंखे कसम आहे तुझे हिन रत जो हिन बेगुनाह रत जो जेको दुश्मननि वहायो आहे मूमल मूंखे कसम आहे तुझे बेगुनाह खून जो जेसि ताईं लाल खान जे पूरे खानदान खे तबाह न कंदुसि मूमल तेसि ताईं हिकु पल बि सुकून सां न वेंदुसि हा मूमल दिलदार तोसां वाइदो थो करे हिकु पल बि सुकून सां न वेंदुसि हिकु पल बि सुकून सां न वेंदुसि बड़े बेगैर ताए तो दिल अरे अरे उन जो मास्टर जो वेड़ो ही वीरान जुगो ही जड़ परावन जुगन के साड़ी दे किथे इहे न थई जे इहे टांडा अची तुंहिंजे पलो में पवन तो कोई बचाइण वारो न हुंदई हो त को बि न बचाईंदई एडो फखुर न कर पंहिंजो पाण खे वली का चंट्री रन नहीं बियो जॾहिं बि वात थी कोली पंहिंजे ई घर के पराता मूंखे छॾ तूं पाण सुधर पंहिंजो पाण खे ॾिठो अथई टंगू माहियूं भञराए छॾियूं अथई
वो बि सुधरण जो नालो ई नथो वठी अलाए छाजो एॾो फ़ख़ुरु अथई ख़ुदा का मौत ॾे वेड़ा त दुश्मननि जा वेड़ा थी विया ओ तुंहिंजो घर त आबाद आहे आबाद ऐं सदाईं आबाद रहंदो बाबा आबाद रहंदो जेकॾहिं तुंहिंजा इहे पेर रहिया न ॾिस जाए वेठो हिन घर खे जल्दी पाहे लॻी सभु सड़ी राख थींदासीं त वेठो हिकु ॾींहुं दिलदार ईंदो इहे बाक़ी जेके हथड़ा बचा अथई न से बि मरोड़ इहे उछले मुंहुं में अरे हाणे बस कर इन दुश्मन दिल जो नालो मुंहिंजे ॾांहुं लोट वारनि मां वठी गेलिया ने पूरे अंगण अब्बा अब्बा छॾ मांखे न विढ़ मां सां ॿई पाण में विढ़ंदो त पोइ घर कीअं हलंदो असां वञूं भला बरमो कयूं ही तो वॾे रहेली तूं बेगरदा ड्रॉपी थी आणी अरे ॾिसो त सही जॾहिं मां तव्हां सां थो ॻाल्हायां त माणे जी टी इहो कबीरी आगुर ट्रिकूं पयूं पवनि से ट्रिकूं छॾ बाबा खे तूं इहो छॾ करे त हिन मोए खे मथे ते चाढ़ियो अथव ऐं न त हीअ असांजे अॻियां कुझु आहे एॾा सारा वेठा आहियो पर तव्हांखे हया कोन्हे अथव हाँ ही वठो आखिरी दफ़ो मुंहिंजो मथो ख़राब थियो हाँ मथो ख़राब थियो मुंहिंजो बाक़ी तूं सॼो ॾींहुं वेठी दांडिया वारा गुता ॻाल्हाई बाबा तूं छॾ अम्मा खे असांखे हुकुम कर त दुश्मन सां कहिड़ी वञी जुठ कयूं बाबा रईस इजाज़त ॾेई छॾी आहे ॿुधाए त हयात ऐं लखाने खां पोइ कंहिंखे ॾारो ॾियूं बाबा हाणे दिलदार जो कम तमाम कंदासीं तमाम भले उनखे ख़बर पवे त असां तां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे बाबा हाणे ईअं सम्झ त दिलदार ॿिनि ॾींहंनि जो महिमान अथई महिमान अरे न पादा न मथां का रवा आहे पोइ मां कंहिं वॾे पे चढ़ी मां वॾी आवाज़ चवंदुसि भला बेग़ैर ताईं तुंहिंजी ल रननि जे मथनि तां रवा ई नहीं बेग़ैर ताईं तुंहिंजी ल माल ना मैं केडू पिया मरे ना ते कूं मारे तू मारे अरे बात न तेरे जो फाथू वजी था चलो नया मां दलेदा हाँ तू दरवेश है ना दरवेश बिस्मिल्लाह दरवेश मारे दो मुझे वाली मारे कहते को मारे मुझे तो अरे बंदा यार अरे खुदा क्या लागत की डाल दूं अरे बाया अरे बंदा मौजूद क्या लागत है ओ मौजूद यार तो पेट जाए रोले के दिया जानता है मौत पर किदा तुला ए दरवेश है मौत पर इदा भी कुटे देना ना दरवेश है मौत खरी का जोड़िए से मालू जी ठालू कुरान गाला के दे उठा लिया रे किथे धक लगा अरे तेरे सजा बन गया अरे को टिकर दा ठहले ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल कलमा दई कलमा ए मतलब भी जिंदगी लगी अशहद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल कलमा शहादत अरे यार गांडियन खां वठी ताड़ में हुयसि अॼु त छोरी वारे में आ न दोसू न दिलदार असांखे अहिड़ा पादर विञाए छॾींदो बोल मां चवां थी परे थी मूंखां न त न त छा कंदी
ॾाढो हणंदी हण हण ही तुझा हथ भाकुर पाइण लाइ धक लाइ न भॼंदी दोस्तूअ खां भॼंदी ॾिसां ॾिसां कीअं थी भॼी वञ घर छो पोयां पेर कया अथई सम्झा थो त तूं पंहिंजे पीउ जो पुटु ई नाहीं लॻे थो त को महिमान तव्हांजे घर में पंहिंजो कारो मुंहुं करे वियो जंहिंमां तूं पैदा थियो तूं जो अहिड़ियूं कुद्धू हरकतूं तो करी असांजे गुनाहनि जी सज़ा असांजे बच्चनि खे न ॾे मुंहिंजा अल्लाह तूं त रहमान आहीं रहीम आहीं कहिड़नि गुनाहनि जी सज़ा थी मिले अल्लाह साईं मुंहिंजा रब नाहे सघ मूं में साड़ जी अल्लाह सूबेदार साहब यो दिलदार हिन वक्त पंहिंजा होश हवास विञाए चुको आहे इन खां अॻु जो हू छिते कुत्ते वांगुरु
असांजी हवेलीअ जो रुख करे काबू कयोसि हुनखे काबू करे वठोसि न त दिलदार सां अहिड़ो त हशर कंदासीं जो हुनजो लाश सुञाणप जे लाइक़ ई न रहंदो सूबेदार। वञो सूबेदार वञो, पंहिंजो पूरो पूरो फोर्स वठी वञो, घर घर जी तलाशी वठो। मूंखे हर हाल में, हर क़ीमत में, हर सूरत में दिलदार सोगो खपे, सोगो। लाल खान हुन जे मथां नाहक ज़ुल्म थिया आहिनि, हू पंहिंजा होश त विञाईंदो न। कहिड़ा नाहक ज़ुल्म सूबेदार साहब, हिते जेके बि खून थिया आहिनि, जेकी बि खून थिया आहिनि, सभ जो सभ इन दिलदार जे करे ई थिया आहिनि। ये सभ खून वञी दिलदार जे खाते में हणो, अहिड़ो सोगो कयोसि जो सॼी उमिरि जान न छॾाए। तव्हांखे हुनजी क़ीमत मिलंदी, क़ीमत। केतिरी क़ीमत ॾेई सघो था? सूबेदार साहब, तूं छड़ो कम में हथ विझ, हितां नोटनि जूं भरियूं खणी वञजांइ, भरियूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ दिलदार अॼोके ॾींहं में हथीको ॾिसंदे ऐं उनखे लाकब जे पोयां ॾिसंदे। शाबाश। रेस लाल खान जे ॻोठ में असुल बाह भरी पिया आहे, बाह। पर तव्हां कुझु ॾींहं ख़्याल सां रहिजो, सम्झो। चाचा हाणे ख़्याल असांखे न, दिलदार खे करणु खपे। रेस सां दुश्मनी विहाए पंहिंजे लाइ तबाही चूंडी आहे, तबाही। अबा दिलदार रेस खणी जान कोन छॾाए सघंदो, पोइ बि मौत खयो अथसि छा जो असांजो रुख कंदो। पर रेस खां निकिरी असांजो रुख कयईं न, छॾाइण वारो बि कोन हूंदुसि बाबा, छॾाइण वारो बि कोन हूंदुसि। ॿुधो, दुश्मन खे पाण खां कमज़ोर न सम्झो, न त इहा लापरवाही तव्हांखे मारे विझंदी। चाचा असां दुश्मन खे कमज़ोर कोन था सम्झूं, पर दिलदार जो पाणी असांखे तांगियल आहे। अबा जेकॾहिं आयो त पोइ ॿुधजांइसि गिदड़ वारियूं उनायूं। ऐं जेकॾहिं